चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन की दावत ते लाड़काणो पहुतो है। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो चवणो त पंहिंजे माग ते मोटियो आहियां। ही माग मुंहिंजी सुञाणप आहे, इन खां सवाइ अणपूरो आहियां। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो चवणो त रतोदेरो जुडिशियल कॉम्प्लेक्स 2 महीननि ताईं मुकमल थी वेंदो। जज ऐं कामोरे में फ़र्क़ु आहे। जज कंहिंखे इंसाफ़ ॾियनि था त इहो संदन फ़र्ज़ु आहे। सुञाणप आऊं हिन सुञाणप खां सवाइ अधूरो आहियां ऐं आऊं सम्झां थो उन में हिन बार जो कंट्रीब्यूशन ऐं असांजे सीनियर वकिला साहिबान जिन असांखे वक़्त में वक़्तु गाइड कयो उन्हनि जो वॾो रोल आहे ऐं हिकिड़ो ख़ामोश किरदारु आहे जेको जीअं नॉस्टेल्जिया हूंदी आहे इनखे फील करे सघिबो आहे, उनखे एक्सप्लेन करणु ॾाढो ॾुखियो आहे। तीअं जीअं असांजा सीनियर्स आहिनि, कुझु अॼु हिन दुनिया में कोन्हनि, कुझु सिहत जे मसइलनि जे करे अॼु हिन महफ़िल में कोन्हनि, पर जेके मौजूदु आहिनि आऊं एडमिट थो कयां त उन्हनि जूं बि कोशिशूं आहिनि। उहो गांगरो साहिबु हुजे, शहाणी साहिबु हुजे, ॿिया सीनियर्स हुजनि, कॾहिं कॾहिं त मिस्टर इनायतुल्लाह मौर्य साहिब सां बि मशवरा कंदा हुआसीं। हिक ॿिए खां सिखबो हो, सेखारिबो हो, पर इन में एतिराफ़ करण में को हर्ज कोन्हे त हितों जा वकील साहिबान ऐं सीनियर ख़ासि करे उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं जिन असांखे वक़्तु वक़्तु गाइड कयो ऐं आउं सम्झां थो त उहो सिलसिलो अञा तालबनि जी हवाले सां घणियूं ॻाल्हियूं कयूं गौरी साहिबु। आउं चवां थो हाणे जेसि ताईं चेंबर्स जा मामला आहिनि, अदा उहो ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जो ज़मानो हुयो ऐं उन ज़माने में अब्दुल वहीद कटबर साहिबु सीनियर वकील बि हो, सिंध जो लीडिंग लॉयर बि हुयो ऐं सिंध काबीना में सीनियर मिनिस्टर हो। उन जूं ज़ाती कोशिशूं उन खां पोइ कॾहिं कोन ठही सघियो आहे। इन हवाले सां आउं तव्हांजी जेकॾहिं का जॉइंट तव्हां का कोशिशूं वठंदव त असीं सिंध गवर्नमेंट खे चवंदासीं इहो सिंध गवर्नमेंट जो डोमेन आहे। ऐं आउं चवां त हाई कोर्ट जे तरफ़ां ठाराईंदुमि। इहे ॻाल्हियूं ॾुखियूं लॻंदियूं मूंखे, वरी तव्हां ॾे अचिणो आहे। पंहिंजे हर शइ खे चवंदा आहिनि त कुल शयुनि जी अर्जी निलासली, हर कंहिंखे पंहिंजे माग ते मोटणो आहे। ऐं अहिड़ी ॻाल्हि त न कयां त सुभाणे तव्हां सां मुंहुं न ॾेई सघनि। उन हवाले सां मूंखे लॻे थो त जेको मौजूदा बार रूम आहे उहो बि त हिकिड़ो स्टेट ऑफ आर्ट थो लॻे, ॾाढो बहितरीनु आहे। पर जीअं मेंबर साहिबान जी तइदादु वधंदो पियो वञे ॾींहों ॾींहुं ऐं हिन शहर जी पॉपुलेशन बि वधी वई आहे, इन हवाले सां इहा ॻाल्हि मां जाइज़ थो सम्झां। इन जे लाइ जीअं तव्हां